कहिड़ी ॻाल्हि करे भारी आहे उन तकनीकी अमल ते भारी आहे उन फ़नून लतीफ़ा ते भारी आहे जंहिंखां सवाइ समाज जो जमालियाती पहलू जमालियाती फैक्टर ऐं जमालियाती उन जो पासो कंप्लीट ई नथो थिए जमालियात खां सवाइ बित तहज़ीब जहिड़ो करणु पूरी आहे सच इन करे भारी आहे त सच ऐं जंहिं सच लाइ यार इहो बि चयो सच वॾो ॾोहारी आहे रोज़े खां मारियो वियो आहे तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे चोटीअ तां उछलायो वियो आहे आपर पोइ बि उनजी साॻी रहंदी आहे ई रीत बाग़ी जंहिंजे मन में खाटो हणे थो तंहिंजो सारो चैन खणे इहो कहिड़ो सच आहे कंहिंसां तुंहिंजी यारी आहे सच वॾो ॾोहारी हा छा थो हीअ बि कॾहिं सोचियो आहे कंहिंसां तुंहिंजी यारी आहे सच वॾो ॾोहारी आहे इहो एॾो सच जेको भारी आहे एॾो जेको सॼे समाज ते ॻरो साबित थिए थो उहो सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि करे जंहिं ॻाल्हि जे करे जंहिं पॉइंट जे करे न सिर्फ़ु आलमी अदब जी शुरूआति थी बल्कि सिंधी अदब जी शुरूआति उन ई पॉइंट खां थी यानी इहा अंगेज़ ॻाल्हि आहे त इंसानी तारीख़ में जेको आलमी अदब जो आगाज़ थिए थो उहो यूनान जे होमर नाबिन जेको शाइर हुयो होमर उन खां थिए थो ऐं होमर पंहिंजी शाइरी जेको मुहावर ऐं मक़सद रखे थो उहो रस्मिया शाइरी थो रखे जंहिंखे असां सिंधीअ में केदारो चवंदा आहियूं एपिक जेके हुन जा मशहूरु अहिड़ी साॻी रीति सिंध जी अदबी तारीख़ इल्मी तारीख़ जो जेको आवाज़ु थिए थो जेका तारीख़ मिले थी असांखे उहा मिले थी सुमरा दौर जे भागो भान खां जंहिंजो बैत दोदे सुमरे जी शान में आहे जॾहिं दोदो शहीद थिए थो त उभ सभु काई ऊचो उभ न ऊचो कोई सूर्य सिर संदोज मोए बि मथे थियो इहा रज़मिया शाइरी इहो केॾारो इन सां आलमी अदब जी ऐं सिंधी कीअं छो थी थिए पोइ उनखे बाज़ाब्ता जेकॾहिं कंहिं प्रोफेसर जो कंहिं फिलासफ़र जो कंहिं मुफ़क्किर जो बाज़ाब्ता किताब चइजे त उहो अफ़लातून जो हुयो सुकरात जो बाज़ाब्ता किताब न हो तइलात हुया उन तइलीमात में अफ़लातून जो शागिर्द हो पर अफ़लातून ई पहिरियों किताब थी मिसाली रियासत या रिपब्लिक रियासत हाणे उहो सच आहे जेको इंसान खां रोज़ अवल खां इंसान जो हिकिड़ो आफ़ाक़ी अज़ली ख़्वाब रहियो आहे ऐं उनखे चइबो आहे मिसाली मुआशिरो क़ाइमु करणु मिसाली समाज क़ाइमु करणु जंहिं लाइ जदीद दौर में गुज़िरियल सदी आख़िरी ॾहाकनि में एड फ्राम हिकिड़ो कमाल जो किताबु लिखियो हो यानी जेको हज़ारां सालनि खां पोइ अफ़लातून जी किताब रिपब्लिक जी ईअं सम्झो त रीबर्थ हुयो एक्सटेंशन हुयो उन किताब जो नालो हो सेन सोसाइटी जंहिंखे असां सिहतमंद मुआशिरो चऊं सिहतमंद सोसाइटी चऊं सिहतमंद समाज चऊं एरिक फ्राम उहा साॻी ॻाल्हि दोहराई आहे इंसानी ॾाहप जो इंसानी तख़लीक़ जो इंसानी तहज़ीब जो इंसान जे शौर जो मजमूई तौर ते इंसानी समाज जे हेॾी वॾी सफ़र जो जेको तख़्तु आहे लखा सालनि जो तख़्तु पथर जे ज़माने खां वठी स्टोन एज खां वठी शिकारी दौर खां वठी पहिरीं मादरी समाज उन खां पोइ गिदरी समाज शहनशाही समाज जी हज़ारां सालनि जी तारीख़ लखां सालनि जी तारीख़ जा ॿ दौर आहिनि हिकिड़ो उहो जेको तारीख़ खां अॻु जो दौर जेको असांखे मिली न सघियो आहे उनजो रिकॉर्ड मोहन दड़ो उन में अचे थो उनजो रिकॉर्ड कोन्हे मोहन दड़े मां आर्कियोलॉजिकल ऐं एंथ्रोपोलॉजिकल कुझु जेके निशानात साइट्स ऐं जेके अलामतूं आहिनि उन्हनि मां असां हिकिड़ो अंदाज़ो लॻायो आहे 5 खां 8 7 10 साल 10,000 साल पुराणो आहे पर उन दौर जी बाज़ाब्ता तारीख़ का रक़म थियल कोन्हे छो त 1000 साल अॻु ताईं असां वटि पथर ऐं चमड़े जी खल जेका आहे उन ते लिखाई जो कमु थींदो कागज़ वग़ैरह जो
त हीउ घणो बात जो सिलसिलो आहे। घणे भाङे शयूं शाइरी जी सूरत में या नज़मिया जेकी शयूं हूंदियूं उहे सीने बसीने यादि कयूं हूंदियूं। हाफ़िज़ जीअं क़ुर जो बि हिफ़्ज़ थींदो आहे, दुनिया में ॿियनि शयुनि जा बि हिफ़्ज़ थिया आहिनि, लतीफ़ जो हिफ़्ज़ थियो आहे तमामु घणो, उहो सीने बसीने। ऐं ईअं कुझु रसूमात ऐं तारीख़ी जेके वाक़िया आहिनि उहे बि सीने बसीने हलंदा रहिया आहिनि। हाणे हीउ जेको सिलसिलो आहे मिसाली मुआशिरे क़ाइमु करण जो, इहो उहो अज़ली अबदी सचो आहे जेको ॾात ते भारी आहे ऐं अहिड़ो सच जेको पंहिंजे दौर में हर माण्हू न चई सघंदो आहे। हर ज़मान मकान जा पंहिंजा तज़ाद थींदा आहिनि, हर ज़मान मकान में पंहिंजूं मजबूरियूं पंहिंजा प्रॉब्लम्स थींदा आहिनि हर फ़र्द जे लाइ। पर को बि पंहिंजे ई ज़मान मकान जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि मख़सूस ऐं महदूद ज़िंदगी जे अंदरि जेको माण्हू सचु ॻाल्हाए सघण जी सघ रखे, ताक़त रखे ऐं जी तंदु विढ़े तलवारुनि सां, उहा तंदु थी करे पंहिंजे दौर जी तलवारुनि सां विढ़ी सघण जी सघ रखे, उहे माण्हू दरअसल ॾात ते, तख़युल ते, आर्ट ते, फ़नून लतीफ़ा ते भारी थी वेंदा आहिनि। ऐं को शक न आहे त भाऊ फयाज़ कमीसाणी उन कारवां जो हिकिड़ो सिपाही आहे, तारीख़ जो सिपाही आहे। भाऊ फयाज़ पंहिंजे सिंध वतन में सिंध जी तारीख़ी हालतुनि जे तनाज़ुर में जेको किरदारु अदा करे पियो, इहो सचुपचु त हिकिड़ो ज़रूरतमंदाणो, बहादुराणो ऐं कमिटेड किरदारु आहे। पंहिंजे दौर जे जागीरदारनि सां, वॾेरनि सां, MPs MNA सां, उन्हनि जी पार्टियुनि सां, उन्हनि जे सिस्टम सां टकराइणु मामूली ॻाल्हि कोन्हे। हीउ उहो ई माण्हू करे सघे थो जंहिं माण्हू वटि तारीख़ी शऊर हुजे, जंहिं माण्हू खे पंहिंजी तारीख़ सां कमिटमेंट हुजे, जंहिं माण्हू खे पंहिंजे वतन सां कमिटमेंट हुजे, जंहिं माण्हू जो विज़न एॾो वॾो हुजे जो हू हिकिड़े मिसाली सिहतमंद मुआशिरे क़ाइमु करण जो ख़्वाबु ॾिसी सघण जी सघ रखे, या उन इंसान जे अज़ली अबदी ख़्वाबु ॾिसण वारे इज्तमाही लाशूर खे महसूसु करे सघे, जेको अफ़लातून वटि बि हुयो, उनजे उस्ताद वटि बि हुयो, सुकरात वटि बि हुयो, होमर वटि बि हुयो, दुनिया जे सभिनी शाइरनि वटि हुयो, सभिनी तख़लीकारनि वटि हुयो, सभिनी इनकलाबी माण्हुनि वटि हुयो। वेंदे मार्क्स ताईं, मार्क्स वटि उनखे हिकिड़ी वॾी इनकलाबी नज़र मिली। ऐं मार्क्स, कार्ल मार्क्स जी सभिनी फ़लसफ़नि ते कावड़ जेका हुई उहा अयाल जे हुन शहर सां ठहकी थी अचे त ॾात वॾी शइ न आहे, सच वॾी शइ आहे। उहा इहा त कार्ल मार्क्स चयो त दुनिया जी तशरीह ॾियणु ऐं दुनिया खे तख़लीक़ूं ॾियणु ऐं दुनिया खे आर्ट ॾियणु, दुनिया खे फ़िक्र फ़लसफ़ो ॾियणु असुलु ॻाल्हि न आहे। असुलु ॻाल्हि दुनिया खे तब्दील करणु, ऐं दुनिया खे तब्दील फ़क़ति उहे माण्हू करे सघंदा आहिनि जेके पंहिंजे दौर जे सच जो साथ ॾेई सघनि। फयाज़ भाऊ यकीननि उन्हनि माण्हुनि मां आहे जेको पंहिंजे तारीख़ जे सच खे पंहिंजे सीने सां सांढे बीठो आहे। उन में उनखे खोड़ सारा रियासती उताब इन राह में मिलिया आहिनि। पंहिंजे समाज में खोड़ सारा तज़ाद उन जा आॾो आहिनि, ख़ानदान में, बिरादरी में, शहर में, हुनजी जेका बि फ़र्द जी सत में ज़िंदगी आहे उन में खोड़ सारा तज़ाद उभरिया हूंदा, उभरिया आहिनि, उन्हनि सां मुंहुं ॾिए थो। पर अहिड़ा किरदार बुनियादी तौर ते ज़िंदा समाजनि जा ज़िंदा ज़मीर किरदार रूह रवां हूंदा आहिनि, जेके इंसान जे अज़ली अबदी काफ़िले ऐं कारवां खे अॻिते वठी हलंदा आहिनि। माण्हू मरी वेंदो हिते, तव्हां असां सभु मरी वञणा आहियूं। जी चयो वेंदो आहे त लाइफ इज़ द बिगिनिंग ऑफ एंड। ज़िंदगी आहे ई मरण लाइ, ज़िंदगी शुरूआती मरण लाइ थिए थी। ॿार ॼमे उनजी छठी थिए थी या उनजी जेका उहा उहा थिए थी, उहो ई उनजी मौत जो आगाज़ आहे, बिगिनिंग ऑफ एंड, हुनजो अंत, हुनजी मौत। मरणो आहे, उमिरि थिए थी, उन जा काफ़ी रीज़न आहिनि। असांजे समाज जी उमिरि 60 खां 70 मथे क्लास जी थिए थी उमिरि, मोस्टली 70 में माण्हू हले थो वञे। चाइना जापान में माण्हू कुझु वधीक जीअनि था, उनजी खाद खुराक जो कुझु ॿियो रीज़न आहे, केमिकल। थुले लेखे 100 साल जो माण्हू थिए थो, उनखां पोइ उहो काॾे थो वञे, मज़हबी एंगल खां ॾिठो वञे त हू क़बर में वञे या साड़ियो वञे या पखियुनि ऐं जानवरनि खे ॾिनो वञे
पर साइंटिफिकली जेके असां ॾिसणु चाहियूं त हुनजो मादो तइलीम थी काइनात में ॿीहर जज़ब थी थो वञे, फितरत में ॿीहर जज़ब थी थो वञे, छाकाणि त फिज़िक्स ॿुधाए थी त प्रॉपर्टी साॻी रहे थी शयुनि जी, सिर्फ़ु शयुनि जूं शयूं जेके शेप आहिनि उहे चेंज था थियनि। मैटर ऑफ एनर्जी कैन नॉट बी क्रिएटेड एंड ऑल्सो कैन नॉट बी डिस्ट्रॉयड। न हुनखे कंहिं बि मादे खे तवानाई खे पैदा करे सघिजे थो, न हुनखे फना करे सघिजे थो। कंहिं बि शइ खे, मिसाल ही मोबाइल आहे, मूं वटि पई आहे, इनखे मां टोटली चाहियां त गुम ग़ाइबु करे छॾियां, मुमकिन ई कोन्हे। साड़ींदुसि त हुनजो धुओं तवानाई फितरत में मोटी ईंदी, वञंदुसि त हुनजा टुकड़ा टुकड़ा भोर वो मादी शिकिल में गंद किचिरे में मौजूदु रहंदा समाज में, फितरत में। का बि शइ फना नथी थिए, शयूं शेप मटाइनि थियूं। ऐं उन में असां एतिरा ई काइनाती तौर ते क़दीम आहियूं, जेतिरो चंड आहे, जेतिरो सिज आहे, जेतिरो धरती जो गोलो आहे, असांजी उमिरि ओतिरी आहे। पर हीअ जेको अॼु असां 44 अंगवाणी अदा फयाज़ जी सालगिरह मल्हाई आहे, इहो छा आहे? इहो बायोलॉजिकल अंग आहे। बैसित मादे जे अदो फयाज़ सिज ऐं चंड तारनि जेतिरो ई क़दीम आहे, समुंड जेतिरो ई क़दीम आहे। पर बैसित बायोलॉजिकल बीहक जे जंहिंखे फयाज़ था चऊं असां, उहो 44 सालनि जो आहे ऐं उहो बक़ाया 20 साल गुज़ारे तइलीम थियणो आहे फितरत में। हाणे इहो जेको आरज़ी पीरियड आहे, उहो पीरियड असांखे आम माण्हू असां ॾिसूं त उनजी गुज़ारण जो ॿियो अंदाज़ आहे, ॿियो ढंग आहे। आम माण्हूअ जी ज़िंदगी जानवरनि खां थोरी मथां ई हूंदी आहे, उन में कुझु तहज़ीब जो अंसर हूंदो आहे, पर का कमिटमेंट न हूंदी आहे। ऐं सभ खां वॾो माण्हू उहो हूंदो आहे, वॾी ज़िंदगी ऐं वॾो जीअणु ऐं वॾो जियापो उनखे चइबो आहे, जेको ॿियनि जे लाइ जीते। ॿियनि मां मुराद पंहिंजो समाज, पंहिंजी क़ौम, पंहिंजो वतन, ऐं उनखां पोइ पूरी इंसानियत। ऐं हिकिड़ा माण्हू इंसानियत जी ॻाल्हि ॿियनि समाजनि ऐं ॿियनि वतननि लाइ दिलि खोले कंदा आहिनि, जीअं सिंध में आमतौर ते थींदो आहे। पर पंहिंजे सिंधी माण्हूअ जी, पंहिंजे सिंधी समाज जी इंसानियत उन्हनि खे नज़र न ईंदी आहे त उहा केतिरी ज़लील पई थिए, केतिरी उहा ज़ुल्म ऐं सितम हेठा, केतिरो उन सां लाभ थिए पियो, केतिरो उन सां ज़ुल्म थिए पियो। हिन गणक़ौमी रियासत जे अंदरि क़ौमी किताब ऐं क़ौमी तज़ाद जे हेठि, क़ौमी ग़ुलामी जे हेठि, मां चवंदो आहियां त इंसानियत हिकिड़ो शहरु आहे, क़ौम परस्ती जो दरवाज़ो आहे। जेकॾहिं तव्हां क़ौम परस्त नथा थियो त तव्हां इंसानियत जी ख़िदमत बि नथा करे सघो, नामुमकिन। अॻु में क़ौम परस्त थियणो पवंदो तव्हांखे, छो त तव्हांजे वेझो जेको इंसानु आहे मज़लूम, उहो तव्हांजी क़ौम जो आहे। अगरि तव्हां उन जी मदद नथा कयो त पोइ तव्हां बाक़ी इंसान जी मदद कीअं कंदव, जेको तव्हां खां 7 समुंड परे वेठो आहे, ऐं उनखे तव्हांजी इन लफ़ाज़ी मदद जी ज़रूरत बि कोन्हे। त पंहिंजी क़ौम खे, वतन खे, समाज बि जेको माण्हू ठाहे थो, उहो ई इन करे इन्हनि वॾनि शाइरनि, वॾनि फ़लसफ़नि, फ़िलासफ़रनि, मुफ़क्किरनि जी नज़र में वॾो माण्हू थिए थो। मां इहा बि ॻाल्हि हमेशह कंदो आहियां, तहरीर तक़रीर में हमेशह कई आहे, त असांजे रिवायती यानी उमूमी हालत में हिकिड़ा थींदा आहिनि जीनियस ऐं एक्सेप्शनल कैरेक्टर। अदब में जीअं सिंध जी तारीख़ जो रोशन तारो आहे, शहर में लतीफ़ ऐं अयाज़ एक्सेप्शनल सिंध जी तारीख़ जा हिकिड़ा किरदार आहिनि। पर उमूमी हालत में सिंध जो आम शाइर, आम अदीब, आम दानिश्वर, उहो कंहिं फयाज़ ख़मीसाणीअ जहिड़े समाजी ऐं क़ौमी कारकुन जा मुंहिंजे ख़्याल में ज़ीरो आहे। छो त क़ौमी कारकुन जेको आहे, जेको पंहिंजी क़ौम ऐं वतन जो ऊनो रखे थो, समाज जो ऊनो रखे थो, जंहिं वटि ख़्वाबु आहे, जंहिं वटि हिकिड़ो सेहतमंद समाज अॾण जो, मिसाली समाज अॾण जो हिकिड़ो ख़्वाबु आहे, उन ख़्वाब खे पूरे करण लाइ हू जीए थो ॿियनि जे कारण, पंहिंजी ज़ात खे उहे में त नथो ॾिए। पंहिंजो टाइम, पंहिंजूं तवानायूं, पंहिंजूं सर्दियूं, पंहिंजूं गर्मियूं, पंहिंजा ॾींहं, पंहिंजी राति हू ॿियनि जे हवाले करे थो। ऐं ॿियनि में सभ खां अवल पंहिंजी क़ौम आहे, पंहिंजो समाज आहे। जीअं तारीख़ जे सभिनी सोशल साइंटिस्टनि पंहिंजे पंहिंजे दौर जो हिकिड़ो इनक़िलाबी किरदारु अदा कयो। मां चवंदो आहियां त मज़हबी जेके पैगम्बर रशीदनी हुया, उहे सभु बेसिकली पंहिंजे दौर जा सोशल साइंटिस्ट ई हुया, सभ खां अवल। बाक़ी ॻाल्हियूं बाद जूं, उन्हनि जे किरदार खां कोई बि जेकॾहिं कन लाटार करे थो त उहो ख़ुदि तारीख़ जो, सोशल साइंस जो, एंथ्रोपोलॉजी जो शागिर्दु आहे ई कोन्हे। हुनखे का इहा माना ॼाण ई कोन्हे त उहा स्टडी कीअं कबी आहे, सोशल साइंस आहे छा। समाजी तजुर्बनि जो इल्मु, समाजी सॼी रह गुज़ारी, हज़ारे लखे सालनि जो हिकु नस्ल खां ॿिए नस्ल जेको ट्रांसफॉर्मेशन जो अमल आहे, असां वटि का बि शइ ओचितो कीअं थी पुॼे, पहुची सघे थी, नथी पहुची सघे। उहा हिकु नस्ल खां ॿिए नस्ल, ॿिए नस्ल खां टे नस्ल, हिकु जनरेशन खां ॿी जनरेशन, ॿी जनरेशन खां टी जनरेशन, हिकिड़ी कड़ी आहे, हिकिड़ी चेन आहे मुसलसल। उन चेन में हिकिड़ी कड़ी में कड़ी
कड़ो मंझि कड़ो कड़े जीअं लोहार लपेट ईअं मुंहिंजो जी जड़े सो परियां सघो पियो समाज जी तारीख़ ईअं ठही आहे। सो फयाज़ भाऊ बहसियत क़ौमी कारकुन जे, क़ौमी अॻुवाण जे, क़ौम परस्त जे, समाज सुधारक जे, इंसान जे, असांजे समाज में तारीख़ में हिकिड़े आम रिवायती कंहिं शाइर खां, कंहिं तख़लीकार खां, कंहिं राॻीअ खां, कंहिं ॻाइण खां, कंहिं मुसवर खां हज़ार भेरा मुंहिंजी नज़र में वधीक आहे, मथां हुआ मोतबर आहे, छो त हू ॿिनि लाइ जीए थो। ऐं इन ॻाल्हि जे करे ई सच ॾात ते भारी आहे। ॾात वॾी शइ न आहे, सच वॾी शइ। ऐं मार्क्स जी इहा कावड़ त दुनिया जी रुॻो तशरीह ॾियणु वॾी ॻाल्हि न आहे, दुनिया खे बदिलाइणु वॾी ॻाल्हि आहे। उन बदिलाइण लाइ किरदारु अदा करिणो आहे, क़ुर्बानी ॾियणी आहे, सेक्रीफाइस करिणो आहे। उन सेक्रीफाइस में तव्हांजूं नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं, नंढियूं नंढियूं ज़रूरतूं उहे नज़रअंदाज़ करणियूं, हिकिड़ो रोज़ो रखिणो आहे। हिकिड़ी वॾी ईद आहे ऐं उहा ईद सवें ईद जा चंड उभरी पवनि, सॼो ॾेह दातरा करे जे भाउ सवें ईद जा चंड उभरी पवनि। उहा ईद जेका वॾी ईद थियणी आहे, जंहिंमें कंहिं इंसान वटि दर्द न हुजे, दुख न हुजे, प्रॉब्लम न हुजनि। ऐं एॾी वॾी हिकिड़ी जेका सुहिणी ईद, उहा हर हिकु समाज ऐं क़ौम ऐं वतन जे अंदरि लाज़मी तौर ते सोशल साइंस जे उसूलनि मुताबिक़ सवाइ क़ौमी आज़ादीअ जे, उतां जे क़ौमी तइदाद जे हल जे मुमकिन कोन्हे। ऐं उन क़ौमी आज़ादी लाइ, उन क़ौमी तइदाद जे हल जे लाइ जेका जिदोजहद कजे थी, जेको माण्हू समाज सां वतन सां कमिटेड थी हले थो, उनजो हलणु ईअं आहे जीअं लतीफ़ साईं जो बैत आहे, खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसीड़ो आहे खावड़नि खे पंध जो। खरकणा जुतीअ खे चइबो हुन ज़माने में, माना उन जे पेर में जुती ई कोन्हे। वाफ़याज़ में त ईअं ई आहे, कोई शहर जो माण्हू हलियो अचे, वाक़िफ़ु हुजे न हुजे, कहिड़े तबिके जो आहे, हिकिड़ी फ़ोन कंदो, वाफ़याज़ इहो थो वञे, आदि जो मंझि जो दोस्त ते वेठा आहिनि, माइटो ते वेठा आहिनि, ज़ाल ते वेठी ते वेठा आहिनि, भाउ मां चवां वियो हलियो समाजी क़ौमी इनक़लाबी कम लाइ निकिरी वियो, वरी उतां हुनजा कमकारियूं करे पंहिंजे ख़र्च ते पंहिंजी गाॾी ते पोइ मोकिलियो। मूं जेको नंढो मज़मून रखियो फेसबुक ते, उन में मूं लिखियो त दा फयाज़, मूंखे सिंध जी क़ौमी तहरीक जो शहीद कयूं मंगी लॻंदो आहे। शहीद कयूं मंगी तव्हां ख़ैरपुर जा दोस्त मतां न सुञाणो, पर सिंध जी क़ौमी तहरीक सां जेको माण्हू लाॻापियल हूंदो हुनखे ख़बर हूंदी त शहीद कयूं मंगी छा हो। उहो शख़्स जंहिंजे किरदार जी वाखाण हुनजा मुखालिफ़ ऐं दुश्मन बि कंदा हुआ। ऐं जॾहिं मरी वियो त सॼो शहर शिकारपुर पाण मुरादो बंदि थी वियो, का हड़ताल कंहिं को ऐलान न कयो वियो, पर उनजो हिकु हिकु माण्हू गमज़दा हुयो। एॾो वॾो किरदारु वतन ऐं क़ौम ते जंहिं पाण अर्पे छॾियो, सो ख़ैरपुर ख़ुशनसीब आहे जंहिंखे हिकिड़ो कयूं मंगी मिलियो आहे। हीअ क़ौमी तहरीक जो कयूं मंगी आहे, मुख़लिस इंसानु आहे, सचो इंसानु आहे, ऐं हुनजो ख़ैरपुर वासियुनि खे क़दुरु करणु खपे। ऐं हीअ न सिर्फ़ु ख़ैरपुर जो असासो आहे, बल्कि सिंध जी क़ौमी तहरीक जो असासो आहे, सॼी सिंध जो असासो आहे। शाल जुग जुग जियो, जुमन दर बदल जे न तारीख़ी शहर सां जेको साईं जीअं सिर थियो न अर्पियो, मां तव्हांखे ख़बर पिया वठी हर हर जनम मरबो, मिठा महिराण में मिलबो, ख़तमु हूंदा थी वेंदी चिटी चंडाण में। बैठो ना।